अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। नवाब वली मोहम्मद कचेरी देह बम्बई में ज़मीन ते कब्ज़े बैदि 62 ज़रदारी धुर जे माण्हुनि जी फायरिंग में मारिजी वियल 5 ॻोठाणनि अयाज़ भंड, पीरसन, शेर मोहम्मद भंड, साबन भंड, अकमल भंड, माशूक भंड जा लाश मक़तूलनि जे वारसनि पारां नवाब वली नेशनल हाईवे ते रखी 30 कलाकनि खां धाणू जारी। जॾहिं त गर्मी सबबि मयतुनि खे बर्फ़ में रखियो वियो आहे जीअं लाश ख़राब न थियनि। जॾहिं त सोग में नवाब वली मोहम्मद शहर मुकमल तौर बंदि रहियो। धरणे में SUP अॻवान सैयद ज़ैन शाह, रोशन बोड़ो, GSN माज़ जो चेयरमैन रियाज़ चांडियो, STP मरकज़ी अॻवान गुलज़ार सूमरो, हैदर शाणी, नसार किरियो, रफ़ीक मल्ला, वडेरी नाज़ू धारेजो, सिंधी अवामी सथ जे सरवाण नाले वारे शाइर महर डेबाई, क़ौमपरस्त अॻवान डॉक्टर नियाज़ कालानी, PP शहीद भुट्टो जी फ़िरोज़ा लाशारी, गाज़ी नजीब चांडियो, जमियत उलमा इस्लाम ज़िले नवाबशाह जे अमीर कारी अब्दुल क़यूम चन्नू, क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान ख़ान सूमरो, PTI अॻवान इनायत हिंद, नून लीग अॻवान शफ़ीक आराई, जस्कम जे सीनियर अॻवान काको सरफराज़ मेमण, यूथ एक्शन कमेटी जे चेयरपर्सन सिंधु नवाज़ घांगरो ऐं मक़तूलनि जे वारसनि हाजी भंड, खमीसो ख़ान भंड जी अॻवानी में 30 कलाकनि खां धरणो जारी आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो त PP MPA हाजी अली हसन ज़रदारी, मोहसन ज़रदारी, आबिद ज़रदारी ऐं ॿियनि मथां केस दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि ऐं असांजे खंबे गुम कयल माण्हुनि खे आज़ादु करे ऐं ज़मीनुनि ते कब्ज़ो ख़तमु करे ज़मीनूं असांजे हवाले कयूं वञनि। ॿी सूरत में लाश न दफ़नाया वेंदा ऐं धरणो जारी रहंदो। STP मरकज़ी सॾ ते नम्रता ऐं नौशीन जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं तालीमी इदारनि में नियाणियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण ऐं शागिर्द यूनियन जी बहाली, परवीन रिंद, अलमास बहान सां इंसाफ़ ऐं नवाब वली मोहम्मद में भंड बिरादरी जे बेगुनाह क़त्ल कयल माण्हुनि जे लाइ सॼी सिंध में प्रेस क्लबनि अॻियां धार एहतजाज मुज़ाहरा कया विया, जंहिंमें STP ज़िले हैदराबाद पारां ज़िले सदर रुस्तम लाशारी, ज़िले अॻवान जब्बार राऊ, कामरेड इरफान बरोई जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहरो कयो। ॿिए पासे टंडोलियार प्रेस क्लब ते STP ज़िले सदर मीर मोहम्मद पिताफ़ी, अब्दुल मालिक दाऊदानी, महबूब समूह, इमदाद नारेजी जी अॻवानी में STP हाउस खां टंडोलियार प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई, जॾहिं त टंडो मोहम्मद ख़ान ज़िले तरफ़ां चीफ ऑर्गेनाइज़र इक़बाल हाजाणू जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहरो कयो। STP ज़िले सांगड़ पारां ज़िले सदर अली डनू ख़ासकली, जबार जूणे जो शाहनवाज़ नाइच, कामरेड जाफ़र सिंधी जी अॻवानी में डॉक्टर नम्रता कुमारी, डॉक्टर नौशीन जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं तालीमी इदारनि में नियाणियुनि खे हिरासमेंट करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहरे दौरान अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त अफ़सोस आहे हिन वक़्तु सिंध जा तालीमी इदारा सिंध हुकूमत जी नाअहली जे करे PP जी स्टेट बणियल आहिनि, जंहिंजो सबूत डॉक्टर नम्रता कुमारी, डॉक्टर नौशीन काज़मी समेत केतिरनि ई नियाणियुनि खे जिन्सी हिरासमेंट करे क़त्ल कयो वियो आहे। इन्हनि नियाणियुनि जे बेगुनाह क़त्ल में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करे खेनि सज़ाऊं ॾिनियूं वञनि ऐं STP सदाईं मज़लूमनि जो भरजलो रही आहे। नवाब वली मोहम्मद वारे वाक़िए में भंड बिरादरी जे बेगुनाह क़त्ल में जवाबदारनि सां सिंध हुकूमत गॾु आहे। STP नवाब वली मोहम्मद वारे वाक़िए जी भरपूर मज़म्मत करे थी ऐं हिन वाक़िए में मुलविस जवाबदारनि ते केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। सिंध जे मज़लूम नियाणी उमे रुबाब चांडियो जी टंडोजाम में पनाह अली मक्सी जे तरफ़ां ॾिनल आजियाणे में शिरकत। उन मौक़े ते उमे रुबाब चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम सिंध खे तबाह करे छॾियो आहे। मुंहिंजे बाबा ऐं चाचनि खे सरदारनि शहीद कयो। असांखे पाकिस्तानी अदलिया खां इंसाफ़ जी उमेद आहे। इंशाअल्लाह मुंहिंजे शहीद चाचा ऐं बाबा जा क़ातिल सूली ते चढ़ंदा। PP जी हुकूमत नाकाम थी चुकी आहे। सरदारी निज़ाम जो ख़ात्मो ईंदो। पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारो। तालीम ज़रिए ई इनकलाब ईंदो। नवकोट ऐं नवाबशाह वारा मामला बि सिंध हुकूमत जी नाअहली आहे। इन मौक़े ते पनाह अली मक्सी, मुस्तफ़ा मक्सी, जमाल मक्सी, अली रज़ा ज़रदारी भी मौजूद हुआ। लाड़काणे में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दाणी डॉक्टर नौशीन काज़मी ऐं नम्रता कुमारी जे खून सां इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी मज़हबी ऐं क़ौमपरस्त जमातुनि तरफ़ां अलॻि अलॻि रैलियूं कढी मुज़ाहरा कया विया। उन सिलसिले में जर्नलिस्ट, राइटर्स, सिविल सोसाइटी फॉर ट्रुथ, पीस एंड जस्टिस GWC तरफ़ां मरकज़ी नायब सदर ज़फ़र अबड़ो जी अॻवानी में प्रेस क्लब खां रैली कढी VC सेक्रेटरीट अॻियां धरणो हयो वियो। उन मौक़े ते धरणे खे ख़िताब कंदे ज़फ़र अबड़ो ऐं ॿियनि चयो त चानका मेडिकल कॉलेज जी हॉस्टल में ज़्यादती बैदि क़त्ल कयल डॉक्टर नम्रता कुमारी ऐं डॉक्टर नौशीन जे क़ातिलनि खे हिन वक़्त ताईं गिरफ़्तार नाहे कयो वियो। जॾहिं त लम्स जामशोरे पारां जारी कयल DNA रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त डॉक्टर नम्रता ऐं डॉक्टर नौशीन केस में हिकु ई शख़्स मुलविस आहे, जंहिं ॿिन्ही नियाणियुनि सां ज़्यादती करे खेनि फाहो ॾेई क़त्ल करे ख़ुदकशी जो ड्रामो रचायो आहे। हिननि चयो त अहिड़नि वाक़िअनि बैदि शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे VC क़ातिलनि जी ख़बर आहे, पर हू क़ातिलनि ते कख रखी क़ातिलनि खे लिकाइण जी कोशिशि करे रही आहे, जंहिंजो किरदारु शकी बणिजी वियो आहे। हिननि चयो त सिंध जूं दरसगाहूं नियाणियुनि लाइ मक़तलगाह बणिजी वियूं आहिनि ऐं तालीमी इदारनि में अहिड़ा वाक़िआ कराए हिकु मुनज़्ज़म साज़िश तहत अहिड़ो माहौल पैदा करे नियाणियुनि खे तालीम हासिल करण खां उन्हनि जी रस्ता रोक कई पई वञे। शहदादपुर में सिंधी अदबी संगत शाख शहदादपुर जे तरफ़ां विछड़ी वियल शाइर कहाणीकार अज़ीज़ टालपुर जे 40 जी तक़रीब थी गुज़री, जंहिंमें सिंधी अदबी संगत शाख शहदादपुर जे तरफ़ां मरहूम अज़ीज़ टालपुर जे आख़िरी आरामगाह ते वञी गुल रखी मेणबतियूं ॿारे भेटा पेश कई वई। उन खां पोइ मरहूम जे बख़्शिश लाइ पिणु दुआ घुरी वई। बाद में सिंधी अदबी संगत शाख तरफ़ां 40 जे हिकु ख़ूबसूरत तक़रीब थी गुज़री, जिन जी सदारत विछड़ी वियल अज़ीज़ टालपुर जे पुटु अब्दुल हमीद टालपुर कई। एज़ाज़ी महिमाननि में सास जो काउंसलर अब्दुल्ला चांडियो, सास जो जॉइंट सेक्रेटरी रहमतुल्लाह ख़ासके ऐं कारोबारी कमेटी जा मेंबर सलीम रज़ा सोलंगी ऐं अली नवाज़ सरेवाल हुआ।
सिंध यूनाइटेड पार्टी मातली पारां नवाब वली मोहम्मद में भंड बिरादरी जे 5 ॼणनि जे बेरहमाने क़त्ल ख़िलाफ़ सिंध प्रेस क्लब मातली अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सिंध यूनाइटेड पार्टी जे तालका सदर डॉक्टर रबडनू चांग, मक़सूद चांग, एजाज़ ख़ासकली, सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन जे अॻुवाण आज़ाद अरसलान ऐं ॿियनि चयो त मोहसिन ज़रदारी हथां क़त्ल थियल भंड बिरादरी जे 5 ॼणनि जे बेरहमाने क़त्ल जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। ज़मीन बि भंड बिरादरी जी हुई ऐं क़त्ल बि उन्हनि जा माण्हू थिया आहिनि, जेको सरासर ज़ुल्म आहे। लॻी ईअं रहियो आहे त आहिस्ते आहिस्ते ज़रदारी लीग सॼी सिंध जे ज़मीन ऐं वसीलनि ते क़ाबिज़ थी हितां जे रहवासियुनि खे ग़ुलाम बणाइण जूं साज़िशूं करे रहिया आहिनि। असां आला इख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त क़त्ल थी वियल शहीद SHO समेत 5 ॼणनि जे वारसनि जी फ़रियाद ते FIR दर्ज कराए मज़लूमनि सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, फुलजी स्टेशन सिंधी अदबी संगत पारां बशीर सीताई ऐं अलह नवाज़ रुकणाई जी वरसी तक़रीब कोठाई वई, जंहिंजी सदारत नामवर अदीब प्रोफेसर शमशाद सूमरो कई। महिमान ख़ासि प्रोफेसर सिकंदर सागर पनियार, एज़ाज़ी महिमान सूफ़ी खादम फ़कीर, बेवस सजाद गाडई ऐं ॿिया करे रहिया हुआ। वरसी जे मौक़े ते आयल अदीब, शाइरनि, मुहक़क़नि ॾांहुं ज़िले राब्ता सेक्रेटरी मुमताज़ मुस्तफ़ा, कहाणीकार सलीम मुग़ल, घायल लिगारी, हबीब पंवर, ॼाणायल शख़्सियतुनि ते मक़ाला पढ़िया ऐं भेटा पेश कई। आख़िर में शहर जे सरकारी लाइब्रेरी जे क़याम ऐं यूनिवर्सिटीज़ में थींदड़ शागिर्दनि सां नारवा सलूक लाइ जुडिशनल इंक्वायरी जोड़ण समेत ॿियूं करारदादूं पास कराए वियूं। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।